कंडियारी मां ख़बर ईंदड़ कंडियारी भरिसां ॻोठ हाजी मोहम्मद हयात वसाण जो रहवासी प्राइमरी उस्ताद जो पुट नौजवान सजाद अली शर वल्द उस्ताद गुलाम अब्बास शर जेको तकरीबन 1.5 साल अॻु कंडियारी मां कराची पुलिस पारां कंबजी वियो हो। बाद में कराची पुलिस खेसि मुख़्तलिफ़ केसनि में ज़ाहिर कयो जंहिंखे कोर्ट सगोरी सभिनी इल्ज़ामनि मां बाज़त बरी करे छॾियो। पंहिंजे घर कंडियारी पहुची हिन प्रेस क्लब कंडियारी में पंहिंजे भाउ जावेद अली अज़ीज़ मोहम्मद बख्श शर समेत प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कंडियारी प्रेस क्लब ते चयो त मुंहिंजो कंहिं बि लसानी मुल्क दुश्मन पार्टी सां न अॻु को वास्तो हो न आहे न रहंदो। आऊं हिकु सचो पाकिस्तानी मोहबे वतन आहियां। मुल्क दुश्मन ताक़तूं मूं ॻोठाणे खे फासाइण घुरनि थियूं। मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मां नाले सजाद शर वल्द गुलाम अब्बास शर हिते ॻोठ हाजी हयात वसाण जो रिहाइशी आहियां ऐं हालिया मां कराची में रहां पियो। कुझु अर्सो पहिरियां लॻभॻि 1.5 साल पहिरियां मूंखे कंडियारी मां कराची पुलिस तरफ़ां खंबे गुम कयो वियो हुयो ऐं कराचीअ में मुख़्तलिफ़ केस हणी करे मुंहिंजी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। मूंखे 1.5 साल बाद कराची जी अदालतुनि जेको आहे बाइज़त बरी कयो आहे ऐं मां अॼु कंडियारी प्रेस क्लब तरफ़ां हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां कंडियारी प्रेस क्लब जे तसलसल सां त मुंहिंजो कंहिं बि लिसानी तंज़ीम कॉम्प्रेस तंज़ीम या कंहिं बि सियासी तंज़ीम सां वास्तो न आहे। अॻु में बि न हुयो, हाणे बि न आहे, न ई रहंदो। मां अॼु इहो ऐलान कयां थो त मां हिकु सचो पाकिस्तानी आहियां ऐं अॻिते बि मां हिकु सचो पाकिस्तानी थी रहंदुसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।